अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ वहाँ सगर नाजिया मीर। नाज़रीन, मिशन 27 तरमीम हुकूमत नेठ उनके मुकम्मल करण में कामयाब थी चुकी है। सेनेट का क़ौमी असम्बली में भी 27 तरमीम मंजूर थी चुकी है। हाँ अग्या छा थींदो? ऑपोजिशन पे रद्दमल ॾिनो है, अदलिया पे रद्दमल ॾिनो है। हाँ जो अग्या वारो मंजरनामो होंदो उन ते भी ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु हुकूमत इहा ॻाल्हि भी कई है हुकूमती कुछ अॻवाणनि तो हाँ 27 तरमीम भी थी वही, पर हाँ 28 तरमीम भी अचे पई। तो जेका 28 तरमीम अचण जी ॻाल्हियूं करे पई हुकूमत, उनमें छा हूंदो उन ते भी गुफ्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूद है उनजो तारुफ़ हां सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे ज्वाइन किया है पाकिस्तान तहरीक इंसाफ जा ॻोड़ा MP आहिनि, सीनियर अखबार आहिनि जमाल सिद्दीकी साहब कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूद आहिनि। उनखां सवाइ मूंसां गॾु नाज़रीन इमरान ज़फ़र लगारी साहब मौजूद आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॻोड़ा MNA आहिनि, सीनियर अखबार आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। हाजी मुज़फ़र शुजरा साहब मुस्लिम लीग नून जा सीनियर अखबार आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। सीनियर एनालिस्ट आहिनि, कानूनदान आहिनि, जावेद कादी साहब वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। सभिनी जी महिरबानी प्रोग्राम में ज्वाइन किया सभिनी के भलीकार। कई साहब अवां खां गुफ्तगू जो आगाज़ कयां थी सभी जी इजाज़त सां। किएं ॾिसो पिया अची चुकी है 27 तरमीम मंजूर थी चुकी है। सदर मुमलिक जी सही का बाकायदा बाज़ाब्ता आइन जो हिस्सो थी वेंदी। अग्या जो मंजरनामो छा है? नाजिया मेहरबानी। बेसिकली जेका तव्हांजी 26 अमेंडमेंट हुई उनमें तव्हां ॾिठो त मौलाना फजल रहमान साहब जी तमामु इम्पोर्टेंस हुई। हुन वक़्त ताईं जेके उहो सीटूं हुयूं 3 न थियूं हुयूं फेस वैल्यू, पूरी स्ट्रेंथ जेका आई सा कान हुई। जेके PTI खे सीटूं मिलणियूं हुयूं उनजे सिस्टम जे करे जेको फ़ैसिलो आयो सुप्रीम कोर्ट जो, उहे सीटूं जेके आहिनि से हली वयूं PMLN ॾे, पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾे ऐं मौलाना साहब ॾे। हाणे हुन खां पोइ जेको आहे सो फ़र्क़ु इहो आहे त 2 पार्टियूं जेके आहिनि से तमामु अहम आहिनि। उन ॿिनि पार्टियुनि जो ऑन बोर्ड हुअण सां 3, 4, 5 ॿिया हेॾां होॾां करे माना थर्ड आइन में अमेंडमेंट थी सघे। ही शायदि 1973 खां वठी हेल ताईं ही पहिरियों इतफ़ाक़ आहे जिनमें ही हिकिड़ी जेका आहे आईंदा अञा 3 साल ॿी गवर्नमेंट रहंदी त 3 साल जी असेंबली रहंदी, उनमें ही अञा घणियूं अमेंडमेंट्स करे सघनि था पिया। हाणे अमेंडमेंट जेका आहे उन ते त को एतिराज़ न आहे, अमेंडमेंट आइन में करे सघिजे थी। सुवाल इहो आहे त अमेंडमेंट करण सां छा तव्हां आइन में बिगाड़ पैदा कयो आहे या तव्हां आइन खे बहितर कयो आहे। जीअं 8वीं अमेंडमेंट आहे उन आइन खे तमामु मज़बूत कयो, प्रोविंशियल ऑटोनॉमी ॾिनई ऐं घणेई कुझु फंडामेंटल राइट्स ॾिनई, आर्टिकल 10A ॾिनई, आर्टिकल 25A ॾिनई ऐं घणो कुझु कयईं। 1973 कॉन्स्टिट्यूशन खां पोइ जेका वॾी जेका ख़ुशि आइन तरमीम हुई उहा 8वीं अमेंडमेंट हुई ऐं उन अमेंडमेंट जे ज़रिए जेके चेंजिस आहिनि उहे चवनि था असां कोन कई हुई। हाणे उहो त सुभाणे तफ़सील में पढ़ंदासीं त ख़बर पवंदी, पर आउं सम्झां थो त हिननि अमेंडमेंट्स जो असरु यकीनन जेको आहे 8वीं अमेंडमेंट ते आयो आहे ऐं उहा तफ़सील सुभाणे खुलंदी। जहिड़ा आर्टिकल 6 जेको आहे हुन में जेको तव्हां तब्दीली आंदी आहे, सुवाल इहो थो पैदा थिए त इहो जेको गद्दारी जो जेको ख़िताबु आहे या गद्दारी जी जेका सज़ा आहे या गद्दारी जो जेको मिलंदो उहा कहिड़ी कोर्ट, उहा ख़ुदि कोर्ट थी न। उन कोर्ट खां पोइ उन कोर्ट खे चैलेंज नथो करे सघिजे। इहो त तव्हां पूरो जेको स्कीम ऑफ लॉ आहे उनखे जेको आहे तव्हां तबाह पिया कयो। या तव्हां जेको आहे सो सदर पाकिस्तान खे जेका इम्यूनिटी था ॾियो पिया, उहा इम्यूनिटी उनखे तव्हां हयात था ॾियो। सुभाणे सदर पाकिस्तान जेको आहे पिस्टल खणी रिटायर थियण खां पोइ सदर खां पोइ जेको कंहिंखे मारे विझे त हुनखे गिरफ़्तार कोन थो करे सघिजे पियो। हिननि जी गिरफ़्तारी जेका आहे सा कान थी सघे था हया। ऐं ख़ुदि जेको 243 अंदरि जेके चेंजिस आयूं आहिनि उहे जेका त कमांड जो सिस्टम तय कयो वियो आहे उहो पंहिंजो ठीकु आहे। फील्ड मार्शल खे आईनी हैसियत ॾिनी वई आहे, उहो जेको आहे सो हिकिड़ो क्वेश्चनेबल सुवाल आहे। हुनखे तव्हां हयात जेको आहे सो उहा सेरेमोनियल जेको आहे ड्रेस पाईंदो ऐं उनजी जेका नफ़्सियात क्रिएट थी आहे उहा इहा आहे 243 जे अंदरि जेको आहे सो हाणे हीअ हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट थी अची वई। हाणे उहा कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट जेका आहे उहा ईंदड़ ॾींहंनि में तव्हांखे ॿुधाईंदी त छा उहा डिफेक्टिव वाइज़ प्राइम मिनिस्टर खां वॾी आहे या नंढी आहे। इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो पंहिंजे जाइ ते। ऐं हाणे 28 29 30 हिन वक़्तु सभ खां वधीक जेको असरअंदाज़ थींदड़ जेको को बि तर्जुमान आहे जेको ॿुधाए थो पियो छा छा थियणु पियो वञे,
उन सभु जेके आहिनि से प्रोडक्शंस सही साबित थी थियनि उहो आहे फैसल बाबडा। फैसल बाबडा जेको आहे कंहिंजो तर्जुमान आहे, केरु थो हुनखे ॿुधाए पियो ख़बरूं, उहा ख़बर न आहे। हू तमामु ज़बरदस्त तनक़ीद रखे थो गवर्नमेंट ते, तमामु ज़बरदस्त बुछाड़ थो करे प्राइम मिनिस्टर ते, ऐं इहे सभु कम हू करे थो पियो, ऐं येट वी डोंट नो त हू कंहिंजो तर्जुमान आहे। तंहिंजे करे हिकिड़ी डिफेक्टो, हिकिड़ी इनडायरेक्ट इनविज़िबल जेका आहे रियासत में शइ, उहा बि हाणे पैरेलल थी वई आहिनि जे बराबरि। ठीकु। ऐं काई साहब जीअं मां चयो थी आहे जी जी काई साहब कंटिन्यू कजो, ऐं गॾो गॾु इहो बि ॿुधाए ॾियो त जीअं मां चयो त 18वीं तरमीम ते बि हिन जा ज़रूरु असर थींदा ऐं उहे ज़ाहिर थींदा, पर अॼु जॾहिं असां ॾिठोसीं त अव्हां कीअं पिया ॾिसो बिलावल भुट्टो साहिब खे पंहिंजे अॼु स्पीच दौरान वार्निंग ॾियण जी ज़रूरत छो पेश आई 18वीं तरमीम वारे मामले ते? उन खां अॻु बिलावल भुट्टो ज़रदारी जो ई उहो ट्वीट हो, जंहिंखां पोइ असां पूरी उहा डिबेट जनरेट थींदे ॾिठीसीं 27वीं तरमीम ते। उहो जेको ट्वीट हो उहो पब्लिक करण जी, उहो ट्वीट करण जी, या उन में इन नुक़्तनि जे इज़हार जी ज़रूरत छो पेश आई? छा कीअं ॾिसो पिया जेको प्रेशर आहे उहो तमामु वधी चुको आहे, उनखे रिलीज़ करण जी हिकिड़ी कोशिशि आहे, या जीअं अव्हां ज़िक्र कयो त 18वीं खां पोइ 28वीं तरमीम जेका जंहिंजो ज़िक्र थिए पियो उन में अनफिनिश एजेंडा जो कुझु थियण वारो आहे? कीअं ॾिसो पिया शइ खे अव्हां? जी बिल्कुलु, जी बिल्कुलु। नाजिया, बेसिकली 27 अमेंडमेंट 47 सुफ़नि ते मौजूदु आहे, इफ आई एम नॉट रॉन्ग। 47 सुफ़नि में हुननि जेको आहे सो आइन जे 100 खां 125 150 एरियाज़ में अमेंडमेंट्स कयूं, जेका लार्जरली जेका असां 27th अमेंडमेंट एक्ट जेको आहे, एतिरियूं अमेंडमेंट्स त मुंहिंजे ख़्याल में 18 अमेंडमेंट में कोन थियूं हुयूं या हुनजे बराबरि थियूं आहिनि। उहे 100 खां वधीक मुख़्तलिफ़ क्लाज़िस में, मुख़्तलिफ़ आर्टिकल्स जे मुख़्तलिफ़ सब आर्टिकल्स में तव्हीं हिकिड़े वर्ड खे हेॾे कयो आहे, हिकु वर्ड खे होॾे कयो आहे, इहो तमामु वॾो हिकिड़ो पेंडोरा बॉक्स तव्हां खोलियो आहे। हुन में कीअं मुमकिन आहे त 18 अमेंडमेंट जेको आहे सो मुतासिर न थी हुजे? तव्हीं हिकिड़ो वॾो जेको आहे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट त खोली, जेका चओ था पिया त जेको आहे सो चार्टर ऑफ डेमोक्रेसी जो हिसो हुई, ऐं उन में जेको आहे सो अदलिया जी आज़ादी, उन में कॉन्स्टिट्यूशन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे केस में नाजिया मूब जेको आहे सुप्रीम कोर्ट में खोलियो बहैसियत वकील जेको आहे पंहिंजो, जेका हिकिड़ी एप्लीकेशन दायर कई हुई, उन में मूं इहो ई चयो हो त हीउ जेको आहे जेके जज हुआ हिकिड़े प्रॉविंस जा जज हुआ, जॾहिं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वारो जेको केस हो उहो आइन में बि वञे थो, छाकाणि हिकिड़ो वज़ीर आज़म हो, हुनजो चइनि सूबनि सां तालुक़ु हो, उन चइनि सूबनि में पॉपुलरिटी या हुनजा माण्हू चाहींदड़ हुआ, त उहो चइनि सूबनि मां रिफ्लेक्ट थी साॻे ई पॉइंट ऑफ लॉ ते बलोचिस्तान जो जज कीअं थो महसूसु करे दुराब पटेल, साॻे ई पॉइंट ऑफ लॉ ते KPK जो जेको जज जेको हुते वेठो हो शाह साहब, उहो कीअं थो महसूसु करे, असां सिंध मां जेको वियो उहो कीअं थो महसूसु करे। टे जज जेके आहिनि उहे पॉइंट ऑफ लॉ ते मुख़्तलिफ़ मौक़िफ़ रखनि था पिया ऐं पाण में आइडेंटिकल आहिनि, त हिकिड़े सूबे जो जेका 4 जज जेके आहिनि उहो मुख़्तलिफ़ मौक़िफ़ था रखनि, तंहिंजे करे मेजोरिटी जेका 3 सूबे जा जेके जज कनि था पिया, तंहिंजे करे उहा जे अगरि शइ न आई आहे हिन में, ऐं जेको आहे इहा ख़बर ई कान थी पए त जेका सुप्रीम कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जेका आहे या कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका आहे जेका ठही आहे, उन में मुख़्तलिफ़ सूबनि जी प्रोपोज जेका एतिरी बराबरी जी रिप्रेज़ेंटेशन हूंदी या न हूंदी जीअं चार्ट ऑफ डेमोक्रेसी में आहे, न हूंदी त पोइ ॻाल्हि ई ख़तमु थी वई। ऐं ॿी ॻाल्हि उहा अञा ताईं क्लियर ख़बर न आहे। ऐं ॿियो जेको तव्हां जज जी ट्रांसफर्स था कयो पिया, इहो त तव्हीं माना जहिड़ो LFO आंदो, हिकिड़ो आर्मी जो जेको आहे सो कू ईंदो आहे, उन कू खां पोइ हिकिड़ो LFO ईंदो आहे, उन LFO खां पोइ कसम खणाइबो आहे त तव्हां LFO जा वफ़ादार आहियो, तव्हीं आइन जा वफ़ादार न आहियो। उन LFO में जेको आहे सो लीगल फ्रेमवर्क ऑर्डर जेको आहे उन जे तहत तव्हां जेको मुख़्तलिफ़ जजनि जे घरनि जे ॿाहिरां पहिरां बीहारे छॾींदा त उहो कसम खणण लाइ न पहुचे, ऐं इन तरीक़े सां तव्हां हुनजी एक्शन कराए छॾींदा आहियो। ऐं जेके तव्हां चाहींदा आहियो उहे जज जेके आहिनि ईंदा आहिनि, जेका जीअं माना जनरल मुशर्रफ ने कू आंदो उन वक़्तु जो, या जनरल मुशर्रफ जेको ॿियो कू आंदो उन वक़्तु, हीउ जेको तव्हां जजिस जेको ट्रांसफर न एक्सेप्ट कंदो, उहो माना पाण खे महसूसु कंदो त उहो रिटायर पियो थिए, इहा जुडिशरी जो क़तल आहे। इट्स अ मर्डर ऑफ जुडिशरी, इट्स अ मर्डर ऑफ रूल ऑफ लॉ, इट इज़ अ मर्डर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ। तंहिंजे करे तव्हीं जेको आहे कॉन्स्टिट्यूशन में वेही पार्लियामेंट, वाकई हिन वक़्तु जेको आहे पार्लियामेंट तमामु घणी मज़बूत थी आहे, मेंबर आया न आहिनि, त जेका 18 अमेंडमेंट खां पोइ 19 अमेंडमेंट करे चौधरी इफ्तिख़ार साहिब खे ख़ुशि कयो वियो, ऐं जेको आहे सो हुन में
पार्लियामेंट जी जेका से हुई उहा घटायो आहे, जेका जुडिशर जे अंदरि ॾिनी वई उनजे अंदरि वॾो बिगाड़ पैदा थियो। हिकिड़ा लाहौरी जजिस जेके आहिनि मोनोपोली करे, साकिब निसार जहिड़ा जजिस, जस्टिस बंदयाल जहिड़ा जजिस, हिकिड़ी पूरी जेका आहे उन वक़्तु जेका जुडिशरी हुई उहा तबाह ऐं खस्ता हालत में हुई। हिन वक़्तु ॿियो मुक़दमो उहे कंहिंसां ठहियल हुआ, उहे ठहियल हुआ हिकिड़े अहिड़े तसलुत सां जंहिंजा अॻवान पॉलिसी में जेके आहे से रूट्स हुआ, जेके आहे से माना उन में उन सॼे पूरे जेका हिकिड़ी गैंग हुई, जेका हिकिड़ी माफ़िया हुई, जेका स्मगलिंग, जेका मंशियात में फाथल हुई, हीअ उन जा हिकिड़ा तर्जुमान हुआ जेके अंदरि वेठा हुआ। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे जेको हीउ तव्हां जेको ॿियो जेको ड्रामो कयो आहे उहो ख़ुदि हिकिड़ो वॾो क़त्लु आहे, उहो वॾो जेको आहे सो क़त्ल आम आहे। 78 सालनि में असांजी आदिलिया आज़ादु न थी सघी। हीउ हिन वक़्तु जेको आइन आहे उहो जेका इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी जेका आहे, जेका असांखे बरतानिया लॉ ॿुधाए थो पियो, जेको असांखे जेको आहे सो अमेरिका जो लॉ ॿुधाए पियो, उहो ख़तमु थी चुको आहे। असांजे हिन पूरे आइन ते वॾो अटैक कयो जनरल जॉल एट अमेंडमेंट, न हुनखे 8वीं अमेंडमेंट कढी सघी, न हुनखे का बि अमेंडमेंट कढी सघी। अञा ताईं जेके आहिनि उन जूं जेके मुख़्तलिफ़ फ्रेज़िस आहिनि जेके असांखे हुतां वेस्ट जे साइंसिफिक इंटरप्रिटेशन ऑफ कानून मां कढी मुख़्तलिफ़ नोयत में आंदनि, शरीयत कोड क्रिएट कई वई ऐं तमामु घणो जेको आहे सो हुन में बिगाड़ पैदा कयो वियो। तंहिंजे करे नाज़िया असांजी 78 सालनि जी तारीख़ में 26 सालनि खां पोइ हिकिड़ो आइन आयो, उहो बि इन करे आयो त असां जेको आहे सो आइन ॾियण लाइ तयारु कोन हुआसीं। हिन नतीजे में असीं हीउ मुल्क जो अधु हिसो गंवाए छॾियोसीं। असीं नेठि मजबूर थी 73 जो आइन ॾिनोसीं ऐं असांजी तारीख़ जो वॾो असीम कमाल इहो आहे त असां 73 जो आइन ॾिनो। हिन वक़्तु असां 73 जो आइन जी न जी काई साहब जीअं मां ॿुधायो त ज़ाहिर आहे इन ते अदलिया जो तमामु घणो जेको मौक़िफ़ अचे पियो, जीअं अवां बि चयो त जुडिशरी जे क़त्ल जे मुतरादिफ़ आहे जेको कुझु थियो आहे, आइन जे क़त्ल जे मुतरादिफ़ आहे। ऑपोज़िशन पाण उनखे आइन जे रूह जे ख़िलाफ़ करार ॾिनो आहे। पर अॼु हिकु भेरो ॿीहर इहा ॻाल्हि बि थी त असीं ऑपोज़िशन खां ॿुधण पिया चाहियो त शायदि ऑपोज़िशन रुॻो एहतजाज या तनक़ीद बदिरां जेकॾहिं को मस्बत पासो खणी चया त हिन में हीअं न थियणु घुरिजे पर ईअं थियणु घुरिजे त शायदि को रस्तो खुले आहे। असां ॾिठोसीं त जंहिं वक़्तु सेनेट मां हीअ तरमीम मंज़ूर पे थी उन वक़्तु बि असां ॾिठोसीं त ऑपोज़िशन वॉकआउट करे वई, न नज़र आई। अॼु हिकु भेरो ॿीहर स्पीकर क़ौमी असेंबली ऑपोज़िशन खे आछ बि कई आहे त वेही करे बि ॻाल्हियूं थी सघनि थियूं। जमाल साहब छा चवंदो अवां, हाणे जेको थियणो उहो त थी चुको, हाणे अॻियां जो जेको मंज़रनामो आहे काई साहब हुन ते रोशनी विधी आहे, पर हाणे ऑपोज़िशन अॻियां छा कंदी? शुक्रिया नाजिया, तव्हां ॻाल्हि ई ख़तमु करे छॾी की जेको थियणो थी वियो। पोइ अगरि असां इन ते ई यकीन करे वेही रहूं की जेको थियणो आहे, जेको हिननि खे करिणो आहे हिन मुल्क जो उहो भले करनि। असां अहिड़े मैंडेट चोर गवर्नमेंट खे असां अथॉरिटी ॾियूं की भाउ जेको बि तव्हांखे आइन सां खेॾणो आहे, तव्हांखे कानून सां खेॾणो आहे, तव्हांखे अदलिया सां खेॾणो आहे, तव्हां कयो, जेको करिणो आहे। असां मूं ॾिसंदासीं राति जे 9 बजे वारे बुलेटिन में टीवी में ख़बरूं ॾिसी पोइ दिलि में ई बदुआ ॾेई सघूं था। न जी ॻाल्हि इहा आहे त जेका गवर्नमेंट इहो आइनी तरमीम करे थी, हिन गवर्नमेंट खे तव्हां जहिड़ा दानिश्वर, इंटेलेक्चुअल, सहाफ़ी, कानूनदान, ज़ी शऊर माण्हू सम्झनि था त छा हिन गवर्नमेंट खे इहो इस्तेकाक आहे, इहो गवर्नमेंट जो मैंडेट आहे? हिन गवर्नमेंट जो जंहिं गवर्नमेंट जो मैंडेट ई चोरी जो हुजे हुन गवर्नमेंट खे इख्तियार किथे आहे? कोई ख़लाक़ियात बि सियासत में हूंदियूं आहिनि कि तव्हां सिर्फ़ु उहा कानून साज़ी था कयो जंहिं कानून साज़ी में तव्हां मज़बूत थियो था ऐं तव्हां हुन कानून जे ज़रिए पंहिंजे सियासी मुखालिफ़ीन खे हर मुमकिन तरीक़े सां उन नहज ते पहुचाइणु चाहियो था कि उहो कॾहिं बि तव्हांजे ख़िलाफ़ु आवाज़ बि न खणी सघे। तो छा पाकिस्तान जो आइन, पाकिस्तान जो कानून सभिनि खे बराबरि हक़ूक़ नथो ॾे? पर इहो हक़ूक़ आइन कानून ॾे थो, पर हिकिड़ी फॉर्म 47 जी मैंडेट चोर हुकूमत पंहिंजे मुखालिफ़ीन खे हर मुमकिन कोशिश करे दीवार सां लॻाइणु चाहे थी। इन सां गॾोगॾु उहो इहो बि करे थी कि पंहिंजी मर्ज़ी जी अदलिया, पंहिंजी मर्ज़ी जा जज, पंहिंजी अदलिया जो हुलियो बिगाड़े छॾियो आहे। इन अदलिया जा हाणे जजिस जेका वेठा आहिनि बेइख्तियार जजिस आहिनि, इन्हनि जी वक़्त ई ख़तमु करे छॾी आहे। सॼी दुनिया में हिकिड़ो इदारो अदलिया जो हूंदो आहे जेको मुल्क जी अवाम खे इंसाफ़ ॾियण जो आख़िरी दरवाज़ो हूंदो आहे। हाणे 25 करोड़ अवाम वेंदी किथे? किथे वेंदी पंहिंजे इंसाफ़ जे लाइ? को सम्झाए न कोई सियासी माण्हू, को दानिश्वर इन ॻाल्हि खे खणे, को वकील इन ॻाल्हि खे खणे कि 25 करोड़ अवाम इंसाफ़ जे लाइ कंहिंजो दरवाज़ो खटकाईंदी? हिननि खे सिर्फ़ु नज़र इहो ई आयो आहे
कि बस जॾहिं दिलि करे पंहिंजी आईन तरमीम अहिड़ी कयो कि भई प्रेसिडेंट खे बि पावर आहिनि, प्राइम मिनिस्टर खे बि पावर आहिनि। यानी ज़रदारी साहब हाणे मुल्क जो सदर आहे, हुननि खे इहो दफ़ा 144 जो हुनखे परमिट मिली वियो आहे या लाइसेंस टू किल मिली वियो आहे कि वो कुझु बि कंदो आइन खां मुबरा आहे, वो कानून खां मुबरा थी वियो न। जेको काई साहब ॻाल्हि कई त हू कुझु बि क्राइम करे सघे थो, हुनखे न झलंदासीं, इहो ई मतिलबु थियो। त यानी पोइ ज़रदारी साहब जा जेका सियासी मुखालिफ़िन आहिनि, वो मुल्क छॾे भॼी वञनि कि ज़रदारी साहब कंहिंखे अगरि गोली बि हणे छॾे थो हुनखे त माफ़ आहे, कानून में तव्हां इजाज़त ॾिनी आहे। कंहिं दुनिया जे मौज़े पढ़े लिखे मुल्क में अहिड़ा कानून ठहिया आहिनि, अहिड़ी कानून साज़ी किथे थी आहे? अॼु कानून साज़ी बि एॾे शौक़ सां ऐं दिमाग़ सां करनि पिया कि जॾहिं तव्हांजे मुल्क जा सभु मसइला हल थी विया, असांजे मुल्क जी बेरोज़गारी ख़तमु थी वई, असांजे मुल्क में महांगाई ख़तमु थी वई, असांजे मुल्क जा 90,000 अरब जा कर्ज़ा बि लही विया, ग़रीब खे इंसाफ़ बि मिली वियो, मैंडेट जो इज़त बि थी वई पाकिस्तान में, मुल्क तरक़ी बि करे छॾियो, असांजा सभु कम ख़तमु थी विया। पोइ आख़िर में सोचो त छा कयूं, हाणे कुझु कानून साज़ी कयूं। पाकिस्तान हिन महिल हिकिड़े मुश्किल दौराहे सां गुज़रे पियो। ही नालाइक हुकूमत सम्झे छो नथी? हिते इंडिया वेठो आहे, हिन पासे तव्हांजो मुस्लमान मुल्क तव्हांजो दुश्मन थी वेठो आहे। तव्हांखे बहितरीन ख़ारजा पॉलिसी जी ज़रूरत आहे। जॾहिं खां हुकूमत ठही आहे असेंबलियुनि में कॾहिं मुल्क जी ख़ारजा पॉलिसी ते बहस कई आहे? कॾहिं अपोज़िशन खे विहारे हुननि सां सलाह मशवरो कयो आहे? तव्हां रुगो बसि पंहिंजी मर्ज़ी जा आइन ऐं कानून ठाहे ऐं पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू सेनेट में असेंबली में विहारे उन्हनि खां अप्रूवल था वठो कि भई अप्रूवल थी वई। इहो जंहिंजो मैंडेट आहे तव्हांखे उन सां अप्रूवल करणी वठणी पवंदी। जंहिंजो मैंडेट आहे तव्हांखे उन सां वेहणो पवंदो मुल्क जी कानून साज़ी जे लाइ। तव्हांखे ख़बर आहे न कि कंहिंजो मैंडेट आहे, उन सां तव्हांखे हलाइण लाइ तयारु न आहियो। उनखे तव्हां कानूनी जेको साबिक़ वज़ीर आज़म खे हक़ूक़ हासिल आहिनि कानून में आइन में, उन्हनि खे तव्हां उहो ॾियणु कोन था चाहियो। उनजी फैमिली रोड ते वेठी आहे, उनजा वकील रोड ते वेठा आहिनि, उनजी पार्टी जी लीडरशिप रोड ते वेठी आहे। उनजो सूबे जो चीफ मिनिस्टर हिकिड़ी मोज़िज़ अदालत सां हुकुम खणी आयो आहे कि मूंखे मिलणो आहे, तव्हां उनखे मिलणु कोन था ॾियो। पोइ जॾहिं जजनि जी वक़्त इहा रहिजी वई आहे, पोइ हाणे एॾी सारी अदालतूं ठाहिण जो ऐं जजनि जो विहारण जो फ़ाइदो कहिड़ो? कि जॾहिं तव्हांखे जजनि जी इज़त ई न आहे करणी, पोइ अगरि हुकूमत खे अगरि इन तरीक़े सां मुल्क हलाइणो आहे, पोइ ईअं मुल्क न हलंदो। इहो हुकुमरान इहे सोचनि था कि असांजो 12 ॿियो 3 12 आहे पूरो थी वियो, हाणे असांजी शक्ल ही अवाम ॾिसंदी बि कोन, त हाणे असांजा बच्चा वॾा थी विया आहिनि, उन्हनि खे इक़्तिदार में विहारींदासीं, असां सुकून सां घर वेहंदासीं। तव्हां पाकिस्तान जी तारीख़ जे बदतरीन कानून साज़ी करे विया आहियो, ताकि तारीख़ में तव्हांजो नालो लिखियलु हूंदो ऐं तव्हांखे हिन बदतरीन कानून साज़ी जो हिसाब ॾियणो पवंदो। इमरान ज़फ़र लगाई साहब छा रिस्पॉन्ड कंदो जेका ॻाल्हि काई साहब जे मौक़िफ़ जेको साम्हूं अचे पियो? ज़ाहिर आहे अदलिया अंदरि आवाज़ बि उथनि पिया ऐं काई साहब बि फरमायो त अदलिया बि मसलियत पसंदी जो शिकार रही आहे माज़ीअ में, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॾिठो आहे। पर उनखां पोइ ही जेको कमु कयो वियो आहे, हिन जा जेके नतीजा हूंदा, असर हूंदा, तमामु ॻरा हूंदा ऐं डिघे वक़्त ताईं महसूस कया वेंदा। जमाल साहब खे बि मां ॿुधो, छा रिस्पॉन्ड कंदो? महिरबानी नाजिया सभिनि खां अॻु में त मां अॼोके ॾींहुं हिकिड़ी इहा ॻाल्हि कंदुसि त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो हिकिड़ो ख़्वाबु हो आइनी अदालतुनि जो, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तवसु सां मौजूदा हुकूमत उन ख़्वाब खे पूरो कयो। ऐं ॾिसो काज़ी साहब बि ॻाल्हियूं कयूं त के कानून ठहंदा आहिनि, जेके कानून लॻंदा आहिनि त आइन में ईअं थींदो आहे जीअं त वक़्ती तौर ते उहे मुनासिब न आहिनि, पर जॾहिं तव्हां लॉन्ग टर्म में वेंदा हो तव्हां ॾिसंदा हो त तव्हांजा 2 बॉर्डर ख़तरे में आहिनि। तव्हांखे अफ़गान बॉर्डर ते बि टेंशन हुजे, तव्हांखे कश्मीर बॉर्डर ते बि टेंशन हुजे, ऐं आर्टिकल 245 में तव्हां थोरी अमेंडमेंट कयो था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे जो तव्हां तर्ज़ फ़ौज ॾिसो दुनिया में, चीन खे खणी ॾिसो या अमेरिका खे खणी ॾिसो त उते हमेशह चीफ ऑफ कमांडेंट हिकिड़ो हुननि जो ऑफिसर हूंदो आहे जेको टिनी आर्म फोर्सिस खे हलाईंदो आहे। त मां थो सम्झां न इन तरमीम ते त कंहिंखे बि एतिराज़ न हुजणु खपे ऐं PTI खे इन तरमीम में गॾु वेहणो, पर PTI न वेठी। अॼु हे चवनि था त मैंडेट असां वटि आहे, त 2018 जो मैंडेट कंहिं चोरी कयो हो इलेक्शंस में? उहो मैंडेट केॾे वियो? उहो मैंडेट केॾे वियो? उहा इलेक्शन थी या उन इलेक्शन ते सवालिया निशान उथिया? त इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो, असांखे अॻियां वधिणो आहे, असांखे हिन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करणी आहे। ज़ाहिर आहे मौजूदा असेंबली न मौजूदा जमाल साहब तव्हां ॻाल्हायो पिए, मां ॾाढो तसलसल सां ॾाढो इत्मिनान सां पियो ॿुधो। ॾिसो हे बिल्कुलु कानून आइन में तरमीम जो हक़ सिर्फ़ु असेंबलियुनि खे आहे ऐं उन्हनि पंहिंजो हक़ पूरो अदा कयो आहे।
असां अॼु बि चाहियूं था कारी साहब ॻाल्हि कई त 18वीं तरमीम ते छंडा पंदा कारी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन फ्लोर ऑफ द हाउस चयो आहे त किसी का बाप भी 18वीं तरमीम को नहीं हिला सकता। इन अल्फाजनि जा वॾा हिकिड़ा मक़सद आहिनि, इन अल्फाजनि जी हिकिड़ी माना आहे। वो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पुटु आहे, हो ईअं को आम लीडर कोन्हे जेको सिर्फ़ु ॻाल्हि करे ऐं पंहिंजी ॻाल्हि खां फिरी वेंदो। ॿी ॻाल्हि रही त तव्हां बार बार चओ था आसिफ़ ज़रदारी साहब खे इस्तेस्ना हासिल थी वियो, आसिफ़ ज़रदारी साहब खे कंहिंखे कुझु बि करे सघनि था। आसिफ़ ज़रदारी साहब खे न आहे मिलियो इस्तेस्ना, हे मिलियो आहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे। अॼु आसिफ़ अली ज़रदारी साहब आहे, सुभाणे थी सघे थो पीटीआई जी हुकूमत मां को प्रेसिडेंट थी वञे, सुभाणे थी सघे थो नून लीग जी हुकूमत मौलाना फज़लुर रहमान साहब प्रेसिडेंट थी वञनि। केरु जेको प्रेसिडेंट हूंदो उनखे मिलियो आहे, आसिफ़ अली ज़रदारी साहब खे न आहे मिलियो। हाँ, मौजूदा सदर ज़रूर आहे जेके आइन जे पास करायो आहे। साॻी ज़रदारी साहब ते तनक़ीद 18वीं तरमीम ते इहा थी त सॼो पंहिंजो पावर प्रेसिडेंशियल पावर उन असेंबलियुनि खे छो ॾेई छॾियो, त उहा तव्हां ॾिसो त अॻियां वञी उहा शइ बि पॉज़िटिव साबित थी त 18वीं तरमीम जे न अचे हा त मां सम्झां थो त हिन मुल्क में त अलाए घणियूं इलेक्शनूं थी चुकियूं हुजनि हा, पर ईअं न थियो। सो हिन आइन में मां सम्झां थो हिन कानून में जेके बि असांजूं तरमीमूं थियूं उहे पाकिस्तान जे मफ़ाद में आहिनि ऐं अपोज़िशन खे इत्मिनान सां सोची सम्झी हिकिड़ी असां सां साथ ॾियणु खपे ऐं नथा ॾियनि त उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, उहो भली न ॾियनि, उहो सम्झनि था त शायदि। पर इमरान साहब जेका मां ॻाल्हि कयो पिया त ओपोज़िशन खे साथ ॾियणु घुरिजे आहे, पर ओपोज़िशन समेत जेके जीअं हिन मामले ते अदलिया हिकु अहम स्टेक होल्डर जी उन्हनि जो इहो चवणु आहे त सभु कुझु करण खां पोइ असांखे आछू कयूं पियूं वञनि त अचो वेहो असां सां मशावरत कयो। हाणे जॾहिं तव्हां मंज़ूर करे वेठा हो, अदलिया बि चए पई असांखे ऑन बोर्ड नाहे वरितो वियो। जी न जॾहिं बिलावल साहब ट्वीट कयो त उन खां पोइ सभु ऑन बोर्ड थी विया, सभु मुल्क जूं हर जमात ऑन बोर्ड थी वई ऐं डायलॉग जी हिननि खे ऑफर बि कई वई, पर हिननि ऑफर क़बूल न कई। अॼु बिलावल साहब पाण पंहिंजी तकरीर में चयो त मौलाना साहब जॾहिं 28वीं तरमीम अचे पई, जॾहिं 27वीं तरमीम अचे पई, सॉरी 26वीं तरमीम अचे पई त मौलाना साहब पाण पीटीआई खां पुछी वोट कयो ऐं उते पीटीआई उन्हनि खे चयो मौलाना साहब खे त हा तव्हां भली वोट कयो असां नथा कयूं। त ईअं ॾिसो न, सियासत न कयो न, तव्हां सियासत छो था कयो? सियासत जॾहिं पाकिस्तान जे भले जी का ॻाल्हि थी थिए या तव्हां सम्झो था त कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स जी अहमियत छा हूंदी। हाँ, मां मञा थो त सिविलियन ऐं जेके बि तव्हांजा क्रिमिनल केसिस आहिनि उहे शायदि सुप्रीम कोर्ट में हलंदा, पर कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट हिकिड़ी मां एज़ अ पॉलिटिकल वर्कर आहे, मुंहिंजो त ख़्वाबु हुयो त हिन मुल्क में कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठहे ऐं मूंखे हिकिड़ो दरवाज़ो मिले जिते मां आइन ऐं कानून खे कुझु इंटरप्रिटेशन पुछी सघां त हे कानून हीअं थो चए, तव्हां मूंखे छा था चओ। पर काफ़ी अरसे खां पोइ एज़ अ पॉलिटिकल वर्कर मां सम्झां थो त मूंखे इहो शायदि सहारो मिली वियो त कंहिं बि अगरि आर्टिकल या कंहिं बि हुनजी आइन में कंहिं बि इंटरप्रिटेशन मूंखे खपंदी त मां दरवाज़ो खटखटाए सघां थो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जो एज़ अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान। त मां सम्झां थो हिन खां वॾी ॻाल्हि ॿी छा हूंदी असां पाकिस्तानियुनि लाइ। ऐं असां लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे त असां कुझु, हा थी सघे थो हुकूमत जल्दी में हुजे, हुकूमत जा फ़ैसिला आहिनि उन्हनि को शयूं अहिड़ियूं कयूं हूंदियूं जेके अॻियां वञी शायदि कुझु नुक़सानदेह साबित थी सघनि थियूं, पर उहा शइ जॾहिं काई साहब चयो त सुबुह जो असां जॾहिं पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवंदी त हुन में कहिड़ियूं शयूं पॉज़िटिव आहिनि कहिड़ियूं शयूं नेगेटिव आहिनि। हर अमेंडमेंट में हर शइ पॉज़िटिव हूंदी आहे नेगेटिव हूंदी आहे, पर असांखे हींअर मुल्क जा हालात अहिड़ा आहिनि जिते दहशतगर्दी जे असां वर चढ़ियल आहियूं, जिते तव्हां ॾिसो था त असांजा बॉर्डर्स सेफ न आहिनि, हिंदुस्तान असां ते जंहिं नज़र सां असांखे ॾिसे थो, अफ़गानिस्तान जंहिं तरीक़े सां पाकिस्तान में मदाख़लत करे थो, प्रॉक्सी वॉर खे असां मुंहुं ॾेई रहिया आहियूं, इहे सभु शयूं जॾहिं असां नज़र में रखूं था त पोइ असां सम्झूं था त 27वीं तरमीम जेको हो उहो हिकिड़ो मुस्बत जवाबु आहे ऐं उनखे आइन ऐं कानून जे तहत उनखे आणे उनखे कानून ठाहे, इन एक्ट खे कानून ठाहे ऐं इम्प्लीमेंट कयो वेंदो। ऐं ऑपोजिशन उनखे बाकू तरमीम जो नालो ॾिनो आहे त एतिरी तकड़ हुई जो इंतज़ारु न कयो वियो त वज़ीर आज़म साहब मोटी अचनि ऐं उनखां पोइ इनखे फाइनलाइज़ कजे। जीअं अवां चयो त बिलावल साहब जॾहिं ट्वीट कयो त उनखां पोइ ई हिकु सभु ऑन बोर्ड थी विया हुआ, पर हिकिड़ी डिबेट ज़रूरु शुरू थी, पर ऑन बोर्ड जेके स्टेक होल्डर्स आहिनि असीं उनखां अॻु ऐं काई साहब वधीक मूंखे गाइड कंदा त आइन में जॾहिं तरमीम कजे थी त पोइ कंसल्टेशन जेका थिए थी स्टेक होल्डर्स के कहिड़ी रीति वठिजे थो या आवाम खे जेको पिणु हिकु तमामु अहम स्टेक होल्डर आहे उनखे कीअं ऑन बोर्ड वठिजे थो, उनजो छा तरीक़ेकार हुजे थो, छा हिन अमेंडमेंट में इतिहादी हुजनि, ऑपोजिशन हुजे, अदलिया समेत आवाम समेत जेके अहम स्टेक होल्डर्स सिविल सोसाइटी हुजे,
छा उन्हनि खे ऑन बोर्ड उन तरीक़े सां वरितो वियो जीअं असां माज़ीअ में अरिड़हीं तरमीम जे वक़्तु ॾिठोसीं या उन खां अॻु ॾिठोसीं? काई साहब वधीक रहनुमाई कंदा असांजी? नाजिया, तव्हां बिल्कुलु सही पिया चयो। जीअं तव्हांखे 28 मिनट यादि हूंदी त हुन में हिकिड़ो पूरो जेको आहे कंसेंसस डेवलप थियो, पोइ साल खनि त पूरी एक्सरसाइज़ हली ऐं 9 महीननि जो ही ड्यूरेशन हो काई साहब? बिल्कुलु 9 महीना ई समूरो प्रोसेस हलियो ऐं गॾोगॾु हिन भेरे त असां इहो बि ॾिठोसीं त तरमीम में हुकूमत वटि वोट पूरा न हुआ त सेनेट मां 2 वोट ऑपोजिशन वारा कम आया, उन खां पोइ ही तरमीम मंज़ूर थी सेनेट मां। न नाजिया, हिकिड़े ॾींहुं पहुती आहे कमेटी में, ॿिए ॾींहुं जेको आहे कमेटी उन ॾींहुं कमेटी पहुती आहे, उन ॾींहुं कमेटी अप्रूव कयो आहे। जीअं हिकिड़ो बोर्ड ठाहे पियो आहे, तव्हां मुख़्तलिफ़ पार्टी खे गॾु विया आहियो। इहा ॻाल्हि सही आहे त पीटीआई जो पूरो रोल जेको आहे डिस्ट्रक्टिव आहे। इंतिहाई अफ़सोस सां चवां थो त हिकिड़ा जेके आहिनि पाकिस्तान जे पूरे फ्रेमवर्क खां ॿाहिरि निकिरी विया, हुननि हू हिकिड़ा क्रेज़ी थी विया। हुननि खे इहो मौक़ो मिलियो हो त हुनखे वेही डिबेट कनि, उते हुननि डिमोगॉगी कई है, हुन लफ़ाज़ी कई है कि बापू है, अलाए फलाणो है, ही है। हिन जी त कम से कम जेको हुनजो चीफ मिनिस्टर ॻाल्हाए थो पियो केपीके मां, पेशावर मां, छा उहो को सिहतमंद थो ॻाल्हाए पियो? यू आर इग्नाइटिंग रिवोल्ट इन पाकिस्तान। तव्हां जंहिं तरीक़े सां 9 मई कयो था, जेको अरिड़हीं जेको आहे सो 2018 वारी इलेक्शन जेका आहे छा फॉर्म 47 न हुई, इन में त आऊं कोन हुई। पर अगेन जंहिं तरीक़े सां हिन अमेंडमेंट आंदी आहे, जंहिं तरीक़े सां जुडिशरी खे स्क्वीज़ कयो आहे, असां सुभाणे परीहं 3 परी ॾिसंदासीं त छा उहा चार्टर डेमोक्रेसी मुताबिक़ जेको प्रोपोर्शनल जजिस में वरिता आहिनि कोन रखिया आहिनि। असांखे जे जुडिशियल काउंसिल जेका ठाही वई आहे उन में बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ रंग पिया अचनि। त जेकर असां हिन ते तबसरो तॾहिं कंदासीं जॾहिं असां पूरी पिक्चर वाज़े थींदी। उहे 100 मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके तव्हां वर्ड्स चेंज करे हिकिड़ो पूरो कयो आहे, उहा सॼी जेका असांजे साम्हूं खुलंदी। उन ते हिन वक़्तु ॻाल्हाइण क़बल वक़्तु हूंदो। ठीक है साहब, ऐं जेका मां ॻाल्हि कई त ऑपोजिशन खे बि मौक़ा मिलिया, ख़ासि करे पीटीआई खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मौक़ा मिलंदा रहिया, पर उहे मौक़ा कीअं ज़ाया थिया उहो बि सभिनी जे साम्हूं आहिनि। जमाल साहब छा चवंदो? मां इमरान साहब खे मां ॿुधो, काई साहब खे मां ॿुधो। मां इमरान साहब जी ॻाल्हि ॿुधी, मूंखे ॾाढी तकलीफ़ त ख़ुशी थी त इमरान साहब खे हिन ॻाल्हि ते ॾाढो फ़ख़्रु आहे त हू चए थो त मां इन ऐवान मां इहे कानून साज़ी थी आहे। पीपल्स पार्टी जी कुझु ॻाल्हियुनि ते दुख थींदो आहे त पीपल्स पार्टी ही हिकिड़ी वाहिद जमात आहे असांजे अलावा जेको जमहूरी रिवायत ते यकीन रखंदी आहे, जमहूरी सियासी जमात आहे। नून लीग जमहूरी जमात न आहे। पीपल्स पार्टी जी लीडरशिप कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, शहादतूं ॾिनियूं आहिनि जमहूरियत जे लाइ, पंहिंजे उसूलनि जे लाइ। ऐं पीपल्स पार्टी जॾहिं बि अहिड़ी कानून साज़ी सां गॾु बीठी हूंदी आहे त हिन में ॾाढी तकलीफ़ दा सूरत हाल हूंदी आहे त पीपल्स पार्टी बि अगरि एॾी कंप्रोमाइज़्ड पॉलिटिक्स करे थी, यानी बिलावल साहब अगरि हिन नहज ते पहुची वियो आहे कि हुनखे बि कंप्रोमाइज़्ड पॉलिटिक्स करणी आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी फॉर्म 7 जी गवर्नमेंट सां गॾु बीही उन्हनि जे किने कम जो हिसो थियणो आहे, उन्हनि जा किना कपिड़ा धोइणा आहिनि, त पोइ बिलावल साहब खे इहो यादि रखणु खपे त हुनजी वालदा जो नालो मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो आहे ऐं हुनजो नानो 73 जे आइन जो बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। बिलावल साहब चए थो त मां आइन में हिकिड़ी भुट्टो सां हिकिड़ी कमी छॾे ॾिनी जेके मां पूरी करे छॾी। हीअ तमामु हैरत अंगेज़ ॻाल्हि बिलावल साहब जी आहे त भुट्टो साहब जे आइन में हिकिड़ी कमी रहिजी वई जेको हाणे बिलावल साहब पूरी कई आहे। यानी हिन आइन खे अगरि कानून साज़ी खे अगरि असां सियासी माण्हू मज़ाक सम्झूं था त पंहिंजे मतिलब जी कानून साज़ी कयूं जंहिंमें असांखे फ़ाइदो हुजे, मुखालिफ़िन खे नुक़सानु हुजे ऐं उनखे पोइ असां जस्टिफाई बि कयूं था त पर जमाल साहब जंहिं महिल फोरम हुजे थो, जंहिं वक़्तु मौक़ो हुजे थो, उनखे छो नथो इस्तेमालु कयो वञे? उन वक़्तु छो नथी ऑपोजिशन असांखे नज़र अचे? जीअं गाज़ी साहब बि हिते ॻाल्हि कई, इमरान साहब बि ॻाल्हि कई, बार बार आछियूं थींदियूं रहियूं। काज़ी साहब जो ज़िक्र कयो त बजाए तनक़ीद बराए तनक़ीद के मस्बत पॉइंट्स छो न साम्हूं आया ऑपोजिशन जा, ऑपोजिशन जो को ते को कमु छो न साम्हूं आयो? उन हवाले सां ऐं फोरम खे इस्तेमालु बि न कयो वियो, उतां बि असां ॾिठोसीं त वॉकआउट करे वई ऑपोजिशन। त मौक़नि जो फ़ाइदो छो न वरितो वियो, उनखे इस्तेमालु छो न कयो? नाजिया ॾिसो, पीटीआई जो हिकिड़ो स्टांस आहे त असां आइन ऐं कानून जी हुकुमरानी चाहियूं था। इहो ई मौक़फ़ असेंबली में बि असांजी पार्लिमानी पार्टी जो आहे, इहो ई मौक़फ़ असांजी सेनेट जी बि पार्लिमानी पार्टी जो आहे, उहो ई
इहो ई मौक़िफ़ असांजे पार्टी चेयरमैन इमरान ख़ान साहब जो बि आहे, वो जेल में वेही बि इहे ई ॻाल्हियूं करे थो त आइन ऐं कानून जी हुकुमरानी हुअणु खपे, कानून जी रिस्पेक्ट हुअणु खपे। अच्छा, तव्हां सम्झो थी जवान साहब हुकूमत में हूंदे ऑपोजिशन में हूंदे वॾो फ़र्क़ु थो अची न, वञे। मां इहो थो चवां न त न हुकूमत में हूंदे असां अहिड़ो कहिड़ो कमु कयो जंहिंसां अपोजिशन खे तकलीफ़ थी हुजे। अॼु भले पंहिंजी बारी ते ॿुधाइनि, अॼु अदालत जी तरफ़ां जेल जी तरफ़ां जेको मैनुअल में लिखियल ॾींहं आहिनि कि अॼु फैमिली मिलंदी, अॼु कानूनदान मिलंदा, अॼु पार्टी जी लीडरशिप मिलंदी, उन ते अमल थिए थो? हिकिड़े एक्स प्राइम मिनिस्टर जा जेका प्रोटोकॉल्स आहिनि पाकिस्तान जे आइन में, छा हीअ गवर्नमेंट उहो प्रोटोकॉल्स पूरो करे थी? हिकिड़ी मौज़िद अदालत जो जज चए थो चीफ मिनिस्टर खे वञी पंहिंजी पार्टी जे लीडर सां मिल, उनखे 5-6 चकर उनखे रिफ्यूज़ कयो आहे। छो? पोइ जॾहिं हिकिड़े जज जी वैल्यू ई न आहे, पोइ कहिड़ी ख़ुशी में तव्हां हेॾी कानून साज़ी था कयो? असां सिर्फ़ु इहो चऊं था त अॼु जे ऐवान में PTI सभिनि खां वॾी नंबर्स वारी पार्टी आहे ऐं नून लीग ऐं पीपल्स पार्टी ऐं MPM में ॿिया 3-4-5 ॼणा धाड़ा मिली हिकिड़ी गवर्नमेंट ठाही आहे। पर उनजे बावजूदि अगरि इंडिविजुअल पोज़ीशन में PTI सभिनि खां वधीक नंबर वारी पार्टी आहे। छा PTI सां इहा डिस्कशन कंहिं कमेटी में कई वई आहे? छा को पॉलिटिकल कमेटी ठाही वई? छा गवर्नमेंट जो डेलीगेशन सियासी जमातनि सां मिलणु वियो कि असां इहा एॾी वॾी कानून साज़ी कयूं पिया? हीअ कि नंढी कानून साज़ी न थी आहे। जेतिरो मुंहिंजो भाउ इमरान फ़ख्रु पियो करे, अचण वारी ॾींहंनि में तारीख़ में तव्हांजो नालो लिखियलु हूंदो कि तव्हां इन पाकिस्तान जी इन आइन कानून साज़ी जा हिसा हुयो। त जॾहिं गवर्नमेंट पंहिंजो को रोल ई प्ले न कयो आहे, अपोजिशन खे दीवार सां लॻाइण जी पूरी कोशिशि में लॻी पई आहे, तो छो भला असां पंहिंजो इहो बि हक़ नथा रखूं कि असां असेंबली में बीह एहतिजाज कयूं, पंहिंजी हक़ जे लाइ ॻाल्हाए बि न सघूं? तो अगरि हुकूमत इहो चाहे थी कि असां इहो बि न कयूं त पोइ 28वीं तरमीम में हिकिड़ी अहिड़ी शर्त रखो जंहिंमें उनखे सज़ाए मौत लिखो, जेको बि हुकूमत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, अपोजिशन जो माण्हू एहतिजाज कंदो, उनखे सज़ाए मौत ॾियो। पोइ तव्हांखे अगरि मुल्क ईअं ई हलाइणो आहे त मूंखे बराए महिरबानी ईअं मुल्क ज़रूरु हलायो, पर पूरी दुनिया में के हिकिड़े मुल्क जी मिसाल ज़रूरु ॾिजो कि दुनिया में हिकिड़ो अहिड़ो मुल्क बि आहे। न हिकिड़ो बसि हिकिड़ो ॿुधाइजो कि हिकिड़ो मुल्क आहे जंहिंजी असां कॉपी था कयूं, जंहिंजे फॉलो था कयूं त असां कानून जे मुताबिक़ आहियूं। जी इमरान साहब, तव्हां सम्झो पिया मुतमइन आहियो त हुकूमत पंहिंजो कमु पूरो कयो आहे, मशावरत सभिनी खे वठण ऐं जमाल साहब जी ॻाल्हियुनि ते रिस्पॉन्ड कंदो त ऑपोजिशन लाइ को रस्तो ई न छॾियो वियो। ॾिसो नाजिया, पहिरीं ॻाल्हि त इहा हुकूमत पंहिंजो रस्तो कीअं वरितो, छा कयो, उहो हुकूमत जो मसइलो आहे। असां हुननि जा पार्टनर ज़रूर हूं, कोलिशन पार्टनर हूं, पर असां तव्हां जवाब ते आयो भाईजान, तव्हांखे जवाब ॾियणो पवंदो। यू आर द गवर्नमेंट, यू आर द गवर्नमेंट। नो, वी आर नॉट द गवर्नमेंट। यस यू आर। नो नो, वी आर नॉट। ॾिसो उन्हनि हिननि खे चओ कि असां हुकूमत खे वोट छो ॾिनो? इमरान भाई, अगरि तव्हां गवर्नमेंट न आहियो त पोइ हुकूमत खे वोट छो ॾिनो आहे? जमाल भाई, मां ॻाल्हाए वठां? ॻाल्हायो। ॾिसो, जमाल साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त उहो हुकूमत हुननि खे बार बार चंदी रही। मां वरी चवां त मौलाना फज़लुर रहमान साहब जॾहिं 26वीं आईनी तरमीम में वोट ॾियण जो, अॼु बिलावल साहब इहो फ्लोर ऑफ द हाउस ते ॻाल्हि कई आहे त 26वीं तरमीम जो जॾहिं वोट ॾियण पिया आयो त PTI जे लीडरशिप खां पुछियो हुई, या PTI वारा जेके असेंबली में वेठा आहिनि मेंबर, उन्हनि खां पुछियो हुई त मां 26वीं तरमीम ते वोट ॾियां या न ॾियां, त हुननि पर जॾहिं हाणे इहा हुकूमत हुननि खे कहिड़े क़िस्म जी आच कई, हुकूमत जो कहिड़ो डेलीगेशन हुननि ॾे वियो, मूंखे न आहे ख़बर। इहो वधीक इस्लामाबाद वारा ई ॿुधाए था, या MNAs जेके हुते आहिनि उहे था ॿुधाए सघनि, पर मूंखे लॻे थो त हुकूमत हिननि खे बार बार आच कई त अचो वेहो, हिन तरमीम में हिसो थियो। ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन तरमीम में हिसो थी त तव्हां ॾिसो था न त एजुकेशन वारो जेको पॉपुलेशन वारो जेको क्लॉज हुयो, जेको 18वीं तरमीम खे हिकिड़ो वार कयो पियो वञे, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी वेही हिन में ख़तम करायो। ॾिसो न, हिकिड़ो मुस्बत तरीक़ो त निकिरी आयो न, हिकिड़ी पॉजिटिव शइ थी वई न। स्पीकर बारा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आछियूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि, पर ख़ासि करे स्पेसिफिकली इन तरमीम खे वठी करे ख़ुदि इहे पार्टियूं चवंदियूं रहियूं ऐं आख़िर ताईं त कंहिं बि मुसवदो कोन ॾिठो हो। ऐं असां तव्हां 6वीं तरमीम जो ज़िक्र कयो त 6वीं तरमीम जे वक़्त बि असां ॾिठोसीं त उन वक़्त बि मुसवदो चेंज थींदो रहियो, कंहिं वटि कहिड़ी कॉपी, कंहिं वटि कहिड़ी कॉपी, त हिन वक़्त बि आख़िर वक़्त ताईं कोई शोर कोन हो। जी, बदकिस्मती सां मां बि नेशनल असेंबली जो मेंबर रहियो आहियां, पर बदकिस्मती सां असांखे चवणो इहो थो पए, मां तॾहिं अपोज़िशन में हूंदो, PTI वारा गॾु हूंदा, असां सां दोस्त हूंदा, असां सां गॾु हूंदा, मुसदो हमेशह आख़िरी ॾींहुं मिलंदो आहे तव्हांखे।
इहो अलाए छो आहे, मूंखे पाण इन ॻाल्हि जी अॼु ताईं सम्झ न आई आहे। हक़ीक़त में त हुजणु त ईअं खपे त हिते डिबेट थियणु खपे हा, ऐं 27वीं तरमीम ते थोरी 2-3-4 ॾींहं डिबेट खे हलाइनि हा, उन खां पोइ पास कनि हा। पर शायदि वक़्तु हुकूमत खे तमामु घणी तकड़ हुई, वज़ीर आज़म साहब खे तमामु घणी तकड़ हुई, ऐं जल्दी में हुननि शायदि तंहिंजे करे पास कराए छॾियो जो हुननि खे ख़तरो हुयो या छा मसइलो हो, मूंखे न आहे ख़बर। ख़तरो त मां नथो चई सघां, पर हिकिड़ी सच ॻाल्हि इहा निकिरी वियो ज़रूर चई भजन, सघां सच निकिरी वियो। खतरो खतरो ही तो है इमरान भाउ, हुननि उनखे खतरो ही तो आहे जॾहिं कि इमरान खान से ही तो खतरो आहे न हुकूमत खे। एॾी मज़बूत कहाणी साज़ी कयो कि इमरान खान असांखे कुझु न करे सघे। अरे भाई इमरान खान कंहिंखे कुझु कोन चवंदो, इमरान खान चवंदो आईन ऐं कानून जे मुताबिक़ हलो, मां कुझु कोन चवंदुमि कंहिंखे। न इमरान खान जॾहिं पाण प्राइम मिनिस्टर हुया त शायदि पाण आईन ऐं कानून जे मुताबिक़ न पे हलिया, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हिन मुल्क में जेको बि ईंदो आहे उहो एॾो आईन ऐं कानून, हा अपोज़िशन में जॾहिं असां हूंदा आहियूं त असां सभिनी खे आईन ऐं कानून ॾाढो यादि ईंदो आहे। इहो हिकिड़ो नेचुरल फिनोमिना आहे, अलाए छो आहे ईअं, पर ईअं हुजणु न खपे, पर ईअं आहे। जेको मां हक़ीक़त थो ॻाल्हायां, भली जमाल साहब खे इहा शइ वणे या न वणे, पर जॾहिं बि असां हुकूमतुनि में हूंदा आहियूं आईन ऐं कानून जे असां उन्हनि खे ईअं सम्झंदा आहियूं त जीअं असांखे हू विरसे में मिलियल आहे आईन ऐं कानून, उनखे जीअं मर्ज़ी असां हलायूं। पर जॾहिं असां अपोज़िशन में वेहंदा आहियूं त असांखे हमेशह आईन ऐं कानून यादि ईंदो आहे। PTI वारनि सां बि इहो ई अलमियो आहे त हींअर हिननि खे आईन ऐं कानून यादि थो अचे, पर जॾहिं इहे हुकूमत में हुया, हिन नैब जा केसिस कया, सॼी जी सॼी पीपल्स पार्टी जी क़यादत जेलनि में हुई, ऐं छा चवंदा आहिनि हिकिड़े क़िस्म जा करप्शन जे केसिस बि हुनमें तज़लील कई वई असांजी लीडरशिप जी ऐं असांजे नुमाइंदनि जी, पर असां उहो बर्दाश्त कयो। असां ओॾी महिल चवंदासीं आईन ऐं कानून खे ॿुधो, आईन ऐं कानून खे ॿुधो, आईन ऐं कानून खे ॿुधो, पर हे न ॿुधंदा रहा। त ज़रदारी साहिब हुते तक़रीर में चयो क़ौमी असेंबली में हिकिड़े दफ़े त मां त नैब भुगती चुको आहियां, मां त नैब सॼी ज़िंदगी पियो भुगतंदुसि, पर नैब तव्हां ॾे ईंदी त पोइ तव्हां छा कंदव। हाणे ज़ाहिर आईन ऐं कानून जो पासो था वठनि, भली वठनि, पर आईन ऐं कानून जो ख़ैबर पख्तूनख्वा में त वठनि न, उतां जी हुकूमत आईन ऐं कानून जे मुताबिक़ हलाइनि न। उतां जी हुकूमत हिकिड़ी शइ थी करे, आईन ऐं कानून उन्हनि खे ॿी शइ थो चए, ईअं छो आहे? जॾहिं बराबरी हुजे त सभिनी लाइ बराबरि हुजे न। जीअं वफ़ाक़ी हुकूमत जे चवनि था त वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी मनमानी थी करे, ईअं ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत पंहिंजी मनमानी थी करे। सो इहे क़िस्म जूं ॻाल्हियूं असांखे न करणु खपनि, असांखे मुस्बत सोच रखणु खपे। 27वीं तरमीम थी आहे, हा बेशक थी आहे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन जो हिसो थी आहे, ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जो हिकिड़ो ख़्वाबु हो जेको उहो असां पूरो कयो आहे। ऐं 18वीं तरमीम में ऐं चार्टर ऑफ डेमोक्रेसी में कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जो बाक़ाइदे ज़िक्र आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा लिखी ॾेई वई त कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स असां ठाहींदासीं। असां वक़्तन ब फ़क़्तन हर तरमीम में मां चवां थो, हर तरमीम में असां चार्टर ऑफ डेमोक्रेसी जो को न का शइ ज़रूरु विझरायूं था, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डायलॉग जे ज़रिए। असां चाहियूं था त असां बाइकआउट करे सघूं पिया, असां चाहियूं पिया त असां सभु कुझु पिया करे सघूं, पर असां न चाहियोसीं ईअं। असां कानून साज़ी जो हिसो थियण पिया चाहियो। असां अरबी तरमीम ते जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा बहार था थियनि, उन्हनि खे असां हमेशह लाइ बंदि करणु पिया चाहियो। बिल्कुलु मां दुरुस्त पे फरमायो त मिसाल के जमहूरियत में ही नुक़्तो शामिल हो, ऐं पर जेकॾहिं अदलिया खे इनखे ऑन बोर्ड वरितो वञे हा। कई साहब वधीक ॿुधाइजो, जेको जस्टिस मंसूर अली शाह साहब ख़त लिखियो चीफ जस्टिस साहब खे, उन में बि हिनजो ज़िक्र थियो त मिसाल के जमहूरियत में हिनजो ज़िक्र त ज़रूरु हो, पर उहो हिकिड़े मख़सूस पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट में कयो वियो हो, ऐं उनजो जेको ड्यूरेशन हुई उहो बि 6 साल ॿुधायो पियो वियो त 6 सालनि खां आईनी अदालत ठहणु घुरिजे, पर 6 सालनि ताईं हिनजो मुदो हुजे। पर हिन वक़्तु हाणे बिल्कुलु डिफरेंट कॉन्टेक्स्ट जे साम्हूं अचे पियो। त हाणे कीअं ॾिसो पिया, चैलेंजिस जो ज़िक्र बि थिए पियो, हिकु पासे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग, मुल्क अंदरि दहशतगर्दी जा वधंदड़ जेके वाक़िया असां ॾिसूं पिया, टॉक्स हलनि पियूं ॿिन्ही पाकिस्तान जे बॉर्डर्स ते। हिन वक़्तु चैलेंजिस वारी सूरत हाल आहे। अहिड़े वक़्त में ही जेका सूरत हाल पैदा थी आहे, हाणे कहिड़े रीति तव्हां अॻियां वारो मंज़रनामो जुड़ंदे ॾिसो पिया, सियासी हलचल मांखे तेज़ थींदे नज़र अचे पई, इदारनि विच में को टकरार जनम वठंदे ॾिसो पिया, छा ॾिसो पिया मां सूरत हाल? जेको बुनियादी तौर ते नुक़्तो आहे उहो आइनी अदालत वारो। आइनी अदालत में अगरि जे फ़र्ज़ कयो 20 जज विहनि था या 15 जज विहनि था, उन में छा जेके जज 6 सूबनि मां बराबरि जा विहनि था, 4 हिकु मुंहुं, 4 ॿिए मुंहुं, 4 पंजाब मुंहुं, त पोइ त इहा चार्टर ऑफ डेमोक्रेसीअ जे ॻाल्हि वञी बराबरि।
पर जे आइन जी कोर्ट में जेके 8 ते पंजाब में वेंदा था छाकाणि पॉपुलेशन में तमामु वॾो सूबो आहे, ॿियनि मां एतिरा वेंदा ॿियनि मां, त पोइ आइनी अदालत वारो जेको सेनेट वारो जेको कॉन्सेप्ट आहे, जेको फेडरेशन वारो जेको कॉन्सेप्ट आहे, उहो न रखो। असीं 4 इकाई आहियूं, असीं 4 तसलसल पंहिंजो करे पंहिंजी तारीख़, पंहिंजी लैंग्वेज, पंहिंजी टेरिटरी 1940 जी 23 मार्च जी करारदाद में वॉलंटियर कयोसीं त असीं पाकिस्तान में हा फेडरेशन ठाहिण था चाहियूं पिया, असीं पंहिंजी सॉवरनिटी जेका आहे उहा हिन हवाले कईसीं। हाणे ॻाल्हि इहा आहे जेका सम्झण जी आहे, हुन ते इमरान साहब बि तमामु गौर सां ॻाल्हायो त हीउ जेको हिन वक़्तु जेको कॉन्टेक्स्ट मुल्क जो जुड़ियो आहे सिक्योरिटी जे कॉन्टेक्स्ट में, उहो तमामु वॾो मंज़रनामो, उहो तमामु वॾो मंज़रनामो हिन करे आहे हिकिड़ी वॾी बग़ावत आहे, ऐं जेके ख़ुदि जेको आहे मुंहिंजा जेके पाइनियर आहे, जंहिंजी ज़रूरु जेके आहिनि जनरल ज़ियाउल विझी वियो। असांखे हिकिड़ी तारीख़ी तौर ते 1000 सालनि खां जेको आहे ख़ैबर पख्तूनख्वा खां असां ते हमला थींदा रहिया, असां ते काह थींदा रहिया। असीं वरी बदनसीबी सां पाकिस्तान जी जेका नरेटिव ठाहीसीं या तारीख़ ठाहीसीं, हुन में तुगलक, गोरी, अरगून जेके आहिनि पंहिंजा हीरो ॾेखारिया, असीं मिक्सअप थी विया। असांजो सॼो जेको आहे सॼो हीरो ई जेको आहे सो अॻवान, असांखे उहो हाणे ख़बर पई आहे त उहो ख़ुदकश बि आहे, उहो मंशियात स्मगलर बि आहे, उहो असली स्मगलिंग बि कंदो आहे, ऐं उनते वरी वॾे में वॾो जेको सपोर्टर आहे उहो हिकिड़ी मख़सूस पार्टी आहे। तंहिंजे करे अचो त पहिरें पाकिस्तान में पाकिस्तान खे वियूं, पाकिस्तान सिक्योरिटी कॉन्टेक्स्ट में तमामु सीरियस चैलेंजिस आहिनि, उनखे एक्सेप्ट कयूं। हीउ आइनी मामिलो सेपरेट मामिलो आहे, हिन आइनी मामले खे आइनी मामिलो करे ॾिसणु घुरिजे। उनजा जेके बि कैनन्स आहिनि इंटरनेशनल जुरिस्प्रूडेंस जा, इंटरनेशनल कॉन्स्टिट्यूशन जा, उहे हुअणु खपनि। Queen is subject to ordinary law. Here now President of Pakistan, जेको आहे सो he is not subject to ordinary law. आउं वञी सघां थो जेल में, आउं वञी सघां थो गिरफ़्तार थी सघां थो। ज़रदारी साहिब खे घणा साल अञा उमिरि हूंदी, अञा 10 साल वधीक जेल रहंदो। हीअ त तव्हां सॼो बिगाड़ करियो, सुभाणे इहा अमेंडमेंट खे असां डिलीट कोन करे सघंदासीं, असांखे किथां 2/3 मेजॉरिटी मिलंदी। तंहिंजे करे केतिरा ई जेके गंदनामा जेके आहे जनरल ज़ियाउल विझी वियो, असीं कोन कढी सघियासीं। केतिरा ई गंदनामा मुंहिंजे ख़्याल में 27 अमेंडमेंट विझे पई जेके असीं कोन कढी सघंदा हुआसीं। लार्जली पाकिस्तान जो सिक्योरिटी कॉन्टेक्स्ट सेपरेट आहे, लार्जली पाकिस्तान जी जेका कॉन्स्टिट्यूशनल डिबेट आहे उहा सेपरेट आहे, उनजो इनडायरेक्ट तालुक पाण में ज़रूरु थी सघे थो ऐं पक ई पक हूंदो। छाकाणि त हीअ जंहिं तरीक़े सां PTI बाइकआउट करे वई, हुननि में हुननि पार्टिसिपेट न कयो, हू कंहिं हंधि पार्टिसिपेट करण लाइ तयारी कोन्हनि खे, हू किथे बि गॾु वेहण लाइ तयारी कोन्हनि खे। अहिड़ो त कमु कंहिं पाकिस्तानी तारीख़ में 1947 खां वठी हल ताईं कंहिं पॉलिटिकल पार्टी न कयो। ठीक है सर, मोर वक्त घट है, फाइनल कमेंट कन जमाल साहब का वणंदा। जमाल साहब कोई तव्हांजो कमेंट हूंदो काई साहब जी ॻाल्हि ते कुझु रिस्पॉन्ड कंदो, ऐं हाणे अॻियां जी बि हिकमत अमली ॿुधाइजो त हिन वक़्त ताईं पार्टिसिपेशन न रही, उनजो रिज़ल्ट साम्हूं आहे। ना जी ॾिसो, मां हिकिड़ी अहम ॻाल्हि जेको सभु सियासी जमातनि खे सम्झणु खपे त असांखे सभिनि खां पहिरें पंहिंजे मुल्क खे साम्हूं रखणु खपे। त असांजो मुल्क जेको आहे उहो पहिरें अज़ीज़ आहे असांजो मुल्क, उन खां पोइ इहे सियासतूं आहिनि, ऐं उन खां पोइ इहे कानून साज़ियूं आहिनि, ऐं उन्हनि खां पोइ ॿी शयूं आहिनि। असांखे सभिनि खां पहिरीं इहो ॾिसणो पवंदो त हिन महिल पाकिस्तान पंहिंजे मुखालिफ़िन खे पाकिस्तान जी सरहद ते उन्हनि खे फेस पियो करे, त इन महिल पाकिस्तान जी फोर्सिस बि उते इंगेज आहिनि, रोज़ ऑपरेशन बि थियनि था, ख़ारजी बि मारनि था, असांजा सिपाही बि शहीद थियनि था। ऐं अॼु कल्ह बि पंहिंजो इस्लामाबाद में वाना में इहे वॾा वाक़िया थिया आहिनि। त पाकिस्तान जी जेका ख़ारजा पॉलिसी आहे, मां सम्झां थो त असांखे प्रॉब्लम जो जेको आहे उहो TTP सां आहे, ऐं उहो अफ़गानिस्तान इन ॻाल्हि में पाकिस्तान जी सपोर्ट नथो करे। त सभिनि खे पहिरीं पाकिस्तान गवर्नमेंट खे इन ते फोकस करणु खपे त असांजी फोर्सिस हिते इंगेज आहिनि। हिते इंडिया सां बि असां हुनजी इल्ज़ामनि जो, कूड़े इल्ज़ामनि जो सामनो असांखे करिणो थो पए। कश्मीर में बि असां उतां इंगेज आहियूं। असां हिकिड़ी सुपर पावर ज़रूरु आहियूं, पर मजबूरी आहे चवण जी त असां हिकिड़ी कमज़ोर माशी मुल्क आहियूं। असां हिकिड़ो मुस्तहकम माशी मुल्क अगरि हुजूं हा त शायदि असांखे इहे सभु प्रॉब्लम जो फेस न करणु पए पाण असांखे। पर असांखे हिकिड़ो मजबूरी असांजी पाकिस्तान जी आहे त असांखे इंटरनेशनली बि ॾिसणो थो पए त हिकिड़ो कमज़ोर माशी मुल्क जेको कर्ज़दार आहे 90,000 अरब जो, दुनिया जो, वर्ल्ड बैंक जो, ऐं उन्हनि खे इहे जंग बि करणी वञे। इन्हनि चैलेंजिस खे साम्हूं रखंदे जेका स्पीकर जी अॼु बि आछ हुई ॻाल्हियुनि वारी, PTI उनखे संजीदा वठंदी? PTI संजीदा आहे। ॾिसो, PTI अगरि संजीदा न हुजे हा, ऐं PTI खे अगरि पाकिस्तान जी इंपॉर्टेंस ऐं पाकिस्तान प्यारो न हुजे हा, त PTI हर वक़्तु सड़क ते हुजे हा।
PTI यानी को माण्हू मूंखे ॿुधायो त अगरि इमरान लगारी जी पार्टी जो चेयरमैन बिलावल साहब जेल में हुजे हा, छा पीपल्स पार्टी एहतिजाज न करे हा? छा नवाज़ शरीफ़ जेल में हुजे हा त पोइ नून लीग वारा एहतिजाज न करनि हा? पर असां पोइ बि हिकिड़ो टाइम ॾियूं त की भई फलाणे ॾींहुं फलाणे जाइ ते एहतिजाज आहे, इहा असांजो हक़ आहे। ठीक जमाल साहब, पर उनके असां पंहिंजे मुल्क खे प्रायोरिटी था ॾियूं। के क़ौमी सलामती वारा इजलास आहिनि, उनमें बि पीपल्स PTI जी अदम शिरकत थी। इमरान साहब आख़िर में कुछ चवंदो, रिस्पॉन्ड कंदो? जी इमरान साहब। जी बेशक तव्हां ते ॾुखियो टाइम आहे, पर मुल्क जी ख़ातिर तव्हां लेजिस्लेशन ऐं जेकी क़ौमी मफ़ादात जा मसइला आहिनि उन में हिसो ज़रूर वठो असेंबलियुनि में। बिल्कुलु असांखे इनवाइट कयो, असां वठंदासीं। असांखे असेंबली जो पार्ट सम्झो वञे न, असांखे पाकिस्तान जो हिकिड़ो पाकिस्तानी नेशनल सम्झियो वञे। असांखे छो दुश्मन सम्झियो थो वञे? असांजी तकलीफ़ ई आहे त असां सभिनि खां वॾा पाकिस्तानी आहियूं। तव्हांखे दुश्मन कोन थो सम्झियो वञे, तव्हां हर शइ बि पाक में पाण त अदा कयो। थोरो पाकिस्तान ते ॾिसो, हींअर ॾुखियो टाइम आहे, बिल्कुलु सिचुएशन सही न आहे। हींअर कश्मीर ऐं अफगानिस्तान ते मसइला लॻा पिया आहिनि, हुन जूं तव्हां ॾिसो त असां पूरी सपोर्ट, असांजी पूरी सपोर्ट आहे गवर्नमेंट खे इन मामले में, असांजी फोर्सिस खे असांजी सपोर्ट आहे। पर जेका हिकिड़ी बैसिक सियासी जमात जेका असांजा फंडामेंटल राइट्स आहिनि उहो सल्ब न कया वञनि। ठीक जमाल साहब, वॾी महिरबानी अवांजी। जावेद कई साहब अवां जो बि वॾी महिरबानी। इमरान ज़फ़र लगारी साहब अवां प्रोग्राम में वक़्तु ॾिनो, अवांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम में गुफ्तगू अवां ॿुधी, पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे अवां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।